वबरकातुहू। वालेकुम सलाम। उना चीज़ अवां जे साम्हूं कुरान मजीद फुरकान हमीद मां पढ़ण जो शर्फ हासिल कयो। दुआ करियो अल्लाह रब्बुल आलमीन उना चीज़ खे कमा हक़हू सही बयान करण जी तौफीक नसीब फरमाए। आमीन। ऐं अवां सभिनि खे ॿुधी करे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफीक इनायत फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। या अज़ीज़ो दोस्तो, अॼोकी इहा बाबरकत महफ़िल मुनक़िद करण ते आऊं पंहिंजे पंवर बिरादरी जे तमाम मुअज़्ज़िज़ीन खे, इलाका मकीन खे, मुंतज़िमीन खे, ख़ुसूसन असांजा मखदूम मोहतरम जमाल पंवर, सरफराज पंवर ऐं उन्हनि जा दोस्त अहबाब, रिश्तेदार ऐं मुंहिंजा रफ़ीक हज हाजी मुर्तज़ा पंवर, मुबारकबाद जा अवां सब मुस्तहिक आयो। तवां हर साल जी तरह हिन साल भी पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत जो इज़हार कंदे जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मुनक़िद कयो। मूंखे ख़ुशी थी ये तारीख़ जंहिंजे बारे में अॼु मूंखे ख़बर पई त इहा असांजे अबनि ॾाॾनि खां वॾनि खां इहा तारीख़ असांजी मुक़र्रर आहे। हर साल पंहिंजे इलाके में असां मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल मुनक़िद कंदा आहियूं। इहा सआदत आहे अवां जे लाइ, ख़ुशनसीबी आहे अवां जे लाइ त अवां पंहिंजे वॾनि जो तरीक़ो कोन छॾियो आहे। ख़ुशनसीबी आहे उन्हनि जे लाइ जेकी पंहिंजे वॾनि जे रस्ते ते, पंहिंजे वॾनि जे ॻाल्हियुनि ते हली रहिया आहिनि, अमल करी रहिया आहिनि। तॾहिं त शेख सादी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो, मीरासे पिदर ख्वाई इल्म पिदर आमोज़। सुभान अल्लाह। अॼुकल्ह हिन दौर में पुरफितन दौर आहे, नफ्सा नफ्सी जो दौर आहे। हर एक माल जे पोयां, दौलत जे पोयां कि मुझे माइटन छा मिल्कियत छड़ी, छा जमीन छड़ी, छा विरासत में मुखे छा मिलंदो, ये नफ्सा नफ्सी है। लेकिन शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो कि मीरास पिदर ख्वाई इल्म पिदर आमोज़। तूंखे अगर पंहिंजी पे जी विरासत थी खपे, पे जो वारिस थियण तो चाहीं, पंहिंजे वालिद जा तौर तरीक़ा ऐं उन जूं ॻाल्हियूं उन्हनि ते अमल कर। असल विरासत इहा आहे, असल विरासत इहा आहे। दुनिया में जेकी कुछ आहे उहो फना थियण वारो आहे। इहा मिल्कियत न असां ऐं अवां जा वॾा खणी विया, इहा दौलत न कंहिं सां गॾु क़बर में वेंदी। इहा ज़मीन, इहा शान और शौकत जेकी कुछ है दुनिया में, सबन के इते छड़ी करे हलणो है। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो है। ऐं मौत ईंदी बरहक है। कफन में असां जो जिस्म दाखिल कयो वेंदो, कबर में दाखिल कयो वेंदो, केर भी दुनिया में काशे खणी कोन वेंदो है। जेकी कुछ है वो इन दुनिया में छड़ी करे कबर में दाखिल थींदो। कबर में असांजा अमाल, असांजो नेकियूं, असांजा चङा काम, जेकी कुछ असां दुनिया में कयो ऐं उन जो अजर ऐं सवाब अल्लाह ताला असांखे अता कंदो। जॾहिं असांखे ख़बर आहे ये दुनिया फानी है, दुनिया में जेकी भी आयो है वो वापस हलण लाइ आयो है। कुल्लु मन अलैहा फान। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमाए तो, हिन दुनिया में, हिन जमीन जे मथा जेकी कुछ आए वो फना थियण वारो है, खत्म थियण वारो है। असां ऐं अवां खां अॻे असांजा वॾा हुआ, उन्हनि खां अॻे उन्हनि जा वॾा हुआ, उन्हनि खां अॻे उन्हनि जा वॾा। अॼु असां आहियूं, सुभाणे असांजा औलाद। इहो सिलसिलो ॾींहुं क़यामत ताईं हलंदो रहंदो। लेकिन खुशनसीब आहिनि उहे
जिन्हनि पंहिंजे वॾनि जा तौर तरीक़ा न छॾिया, जेकी पंहिंजे वॾनि जे रस्ते ते हली रहिया आहिनि। इहा महफ़िल मीलाद करण असां पंहिंजे नबी सां मोहब्बत जो इज़हार था करियूं। जे नबी जो असां कलमो था पढ़ियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, वो नबी जंहिंजे सदके अल्लाह ताला ये कुल कायनात वजूद में आंदी, जंहिंजे करे अल्लाह ताला दुनिया खल्की पैदा फरमाई, ऐं जंहिंजे सदके, जंहिंजे वसीले, जंहिंजे नाले जे करे क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में बख़्शा वेंदासीं। अमल छा आहिनि असांजा, नेकियूं छा आहिनि असां वटि, किरदार छा आहे असांजो, कहिड़ा चङा कम कया आहिनि असां, कहिड़ियूं नेकियूं आहिनि असां वटि। नातख़्वान पढ़ी रहियो न त नबी जी रहमत गरीबन, अबोजन ऐं मिस्कीननि जे लाइ। वो नबी जेकी रहमतल लिल आलमीन, तमाम जहान वारनि जे लाइ अल्लाह ताला रहमत बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह। असांजे नबी खे अल्लाह ताला रहमत बनाए मोकिलियो। रहमत न आहे, कहिड़ा अमल आहिनि असांजा, कहिड़ियूं नेकियूं आहिनि ऐं कहिड़ो गुनाह हिन दौर में न थी रहियो आहे जेकी हुन उम्मत में थींदो हो त उन ते अज़ाब नाज़िल थींदो। ॿुधायो, अल्लाह जी पनाह हर गुनाह आहे, कत्ल आहे, चोरी आहे, बदकारी आहे, गीबत आहे, कूड़ आहे, रब जे हुक्म जी नाफरमानी आहे, बेरा रवी आहे, इबादत न आहे, नमाज न आहे, नबी जे ॻाल्हियुनि ते अमल न आहे। पोइ बि हिन उम्मत ते, इन क़ौम ते रब जो अज़ाब अञा ताईं नाज़िल न थियो आहे। सुभान अल्लाह। कुरान पढ़ो, कुरान मजीद जो मुतालो करो। उहा क़ौम जे क़ौम पंहिंजे नबी जी नाफरमानी कई, उन जे ॻाल्हियुनि ते अमल न कयो त उन क़ौम खे अल्लाह ताला तबाह बर्बाद करे छॾियो। के क़ौम ते पत्थरनि जी बारिश वसी, कंहिं ते आसमान मां बाहि वसी, कंहिंजा चेहरा तब्दील थी विया, खंज़ीर ऐं बंदरनि ऐं बोलड़नि जा शिकल बणिजी विया। कुरान मजीद शिकलूं तब्दील थी वियूं, मसख थी विया, फसख थी विया, के ज़मीन जे अंदर हलिया विया। अल्लाह जो अज़ाब अची वियो, रब जो कहर अची वियो, रब जो गज़ब अची वियो। त अल्लाह जे कहर ऐं गज़ब खां केर पाण खे बचाई नथो सघे। लेकिन पोइ बि इन उम्मत ते अञा ताईं रब जो अज़ाब न आयो। छाजे लाइ? छो असांजो नबी असांजे दरमियान मौजूद आहे। सुभान अल्लाह। छो असां उन नबी जा कलमा पढ़ण वारा आहियूं जे पूरी जिंदगी सुबह शाम रात जो उथण वेहण हलण फिरण हर वक्त पंहिंजी उम्मत खे याद कयो। सुभान अल्लाह। या रब मुंहिंजी उम्मत, या रब मुंहिंजी उम्मत, या रब मुंहिंजी उम्मत। अल्लाह रब्बुल आलमीन खे पंहिंजे महबूब जी इहा अदा एतिरे क़दर त पसंद आई त मुंहिंजो महबूब, मुंहिंजो नबी इमामुल अंबिया, नबियन जो इमाम, नबियन जो सरदार, उहे नबी जंहिं नबी के मूं हिकु हिकु मौजूज़ो ॾिनो, मगर मूं पंहिंजे महबूब के सभी मौजूज़ात कया, जंहिंजो मक़ाम अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक। ऐ महबूब, असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे, तुंहिंजो नालो बुलंद कयो आहे। सुभान अल्लाह। हेतिरो पंहिंजी उम्मत जी गम ऐं उम्मत जी याद। अज़ाब जॾहिं पड़े थो उन उम्मतन जो हाल जॾहिं साहबी सगोरा ॿुधनि था, कुरान मजीद रब नाज़िल करे थो, कौम सूद, कौम समूद, कौम आद, कौम लूत, कौम सालेह, जेकी भी नबी आया अज़ाब उन्हनि ते नाज़िल थिया। रब जी याद में यार मुंहिंजी उम्मत अज़ाब कीअं बर्दाश्त कंदी। वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ऐ मुंहिंजा सुहिणा महबूब, तू गमगीन छो तो थिए, तू परेशान छाजे लाइ? पंहिंजे उम्मत जे गम में पूरी पूरी रात तू मूंखे सर्व सुजूद हूंदो आहे, सजदे में हूंदो आहे, मूंखे याद कंदो आहे। ऐ मुंहिंजा महबूब, तू जेसी ताईं इन उम्मत में मौजूद आई, आऊं रब इन्हनि ते अज़ाब नाज़िल कोन कंदुसि। सुभान अल्लाह। अज़ाब खां पाण बचा पिया आहियूं उन सुहिणे मोहम्मद जे सदके। सुभान अल्लाह। याद करो, हुन नाले जे सदके
असां ते अञा ताईं अज़ाब नथो अचे, वगरना को अहिड़ो गुनाह ॿुधायो जेकी हिन दौर में, हिन मुआशरे में, हिन हालात में, हिन वाक़ियात में अवां न ॿुधंदा हूंदा, जेकी उहे उम्मतियूं कंदी हुयूं त उन्हनि ते अज़ाब नाज़िल थींदा हुआ। वजह छा आहे? रब फरमाए थो, ऐ मुंहिंजा महबूब, जेसी ताईं तू इन्हनि जे दरमियान मौजूद आहीं ऐं रब अज़ाब नाज़िल कोन कंदोसि। खुश नसीब आहियूं जेको असांजो नबी असांजे दरमियान मौजूद आहे, असांजे ज़ुबान में आहे, असांजे दिलनि में आहे, असांजे वहमो गुमान में आहे, असांजी सोच में आहे त असांजो नबी कहिड़ो त हसीनो जमील आहे, कहिड़ो त ख़ूबसूरत आहे। चोॾहीं जो चंड बि असांजे नबी जे चेहरे जे साम्हूं कुझु न आहे। असांजे अवां नबी छा आहे? साहबाए किराम रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन फरमाइन था, असांजे नबी जो हसीनो जमील ऐं ख़ूबसूरत किथे असां ॾिठो ई कोन। सुभान अल्लाह। ऐं ॾिसूं बि कीअं? असांजे नबी जहिड़ो के मां ॼणियो ई कोन दुनिया में। सुभान अल्लाह। जिब्रील मूंखे ॿुधाए तुझी उम्र छा है? या रसूल अल्लाह इतनी उम्र है। जिब्रील तू वडन 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 नबियन के ॾिठो, वडन रसूलन के ॾिसो, वडन वडन बादशाहन के ॾिठो, मूंखे ॿुधाए मूं मुहम्मद जहिड़ो बि कॾहिं को तू ॾिठो? जिब्रील मलाइक फरिश्तो छा तो चए? फारसी में अशार आहिनि, आफा कहा गर्दीदहम महरो तबादस दीदहम बस यारे खूबा दीदहम लेकिन तो चीजें दीगरी। आसमान जो चप्पो चप्पो मुंह ॾिठो, जमीन जो खोनो खोनो मुंह तलाश कयो, वॾा वॾा बादशाह ॾिठा, वॾा वॾा हसीनो जमील ॾिठा, मगर या रसूल अल्लाह तूं जहिड़ो हसीन मुंह ॾिठो ई को। सुभान अल्लाह। असां ई अवां जो नबी उहो नबी आहे। उन नबी जे मकाम के समझो, उन नबी जे रुतबे के समझो, उन नबी जी ताजीम के समझो। वो नबी जेको इन उम्मत जे लाइ कब्र में भी मौजूद है। सुभान अल्लाह। खौफ है ना कब्र जो, मगर आशिकन खां पूछो, जसदुन तमक्कन हुब्बु अहमद फी वल्लाहि इन्नल अर्द ला तबलई। वो जिस्म जे जिस्म में पंहिंजे नबी जी मोहब्बत है, उन जिस्म के कब्र जी मिट्टी खाई नथी सके। सुभान अल्लाह। ये तो जिस्म है ना, असां अशरफुल मखलूकात है, उम्मती आहियूं। सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह खां पुछो, कुछ मेहमान आया, दस्तरखान सामू लगाई छॾई, दस्तरखान पुराणो हो, कुछ फाटल हो, मेहमानन के दस्तरखान लगाई जॾहिं घर में साबी रसूल दाखिल थियो, कुछ देर खां बाद आयो, ॾिठाई त दस्तरखान न आहे। दस्तरखान केॾां वियो? मेहमानन खां पुछे, मूं दस्तरखान लगायो त दस्तरखान पुराणो हो, फाटल हो, असां इनखे उन तनूर जे अंदर विझी छॾियो, नओं दस्तरखान खणी। सैयदना जाबिर फौरन हुन बाहि मां उन दस्तरखान के ॿाहिरि कढियो ऐं छंडण लॻो, वरी साम्हूं उन्हनि मेहमाननि जे अॻियां लॻाई छॾियो। सुभान अल्लाह। मेहमाननि पुछो, ए जाबिर ही दस्तरखान ही कपड़ो इनखे बाहि छो कोन साड़ियो? सवाल कयो। जाबिर फरमायो त मुंहिंजे इन गरीब खाने में मेहमान बनजी ॿिनी जाननि जो सरदार हिकु ॾींहुं आयो, रहमतल लिल आलमीन आयो हो। हिन दस्तरखान ते वेही खाधो तनावल फरमाई, खाइण खां बाद पंहिंजा हथ मुबारक हिन दस्तरखाने ते उगियाई, साफ़ कयाई। अॼु ॾींहुं ताईं बाहि हिनखे नथी साड़े। सुभान अल्लाह। वो जिस्म जे जिस्म में नबी जी मोहब्बत है, उनखे कब्र जी मिट्टी कीअं खाई थी सघे? इहो शहर जेके आउं पढ़ां थो, मुल्क शाम में अञा ताईं शेख अब्दुल्ला सिराज, अञा ताईं साईं जिन जी कब्र मौजूद है, ॾिसी सघो था, ज़ियारत करी सघो था। हालात बेहतर थियनि इंशाअल्लाह वेंदासीं। असां त हुते पढ़ी आया आहियूं 4 साल शाम में, दमिश्क में असां ज़ियारत कई। साईं जिन जा कब्र जेकी है कब्र अनवर खां अञा ताईं उ पेर ॿार निकतल आहे, हर हफ़्ते उन नाख़ून खे उ तराशंदा, साफ़ कंदा। सुभान अल्लाह। अशार चवंदो हो, वो जिस्म जे जिस्म में नबी जी मोहब्बत हुजे, उन जिस्म के कब्र जी मिट्टी कॾहिं खाई नथी सघे। सुभान अल्लाह। वल्लाहि इन्नल अर्द ला तबलई। मैं पुछंदो, कैफ याकुलुहु तुराब, मिट्टी कीअं खाई थी सघे? वहुब्बुहु फी क़ल्बिही व मदीहुहु फी फी। जंहिंजी मोहब्बत दिल में हुजे ऐं जंहिंजी तारीफ़ सना हर वक़्त
जुबान में हुजे उन जिस्म के मिट्टी नथी खाई सके। सुभान अल्लाह। ठप उहे कन जेकी नबी जी मोहब्बत खां दूर आहिनि। आशिक त हमेशा मोहब्बत रसूल में कब्र जी तकलीफ ऐं कब्र जे अज़ाब खां खौफ न आहे। सैयदना उमर तॾहिं त ॿुधायो या रसूल अल्लाह, इन मुनकिर नकीर ईंदा कब्र में सवाल कंदा, टे ही सवाल आहिनि। मर रब्बुका, तुंहिंजो रब केरु आहे? मा दीनुका, तुंहिंजो दीन छा आहे? मुनकिर नकीर नालो ॿुधो आहे न, मगर हुन जे बारे में कॾहिं पढ़ियो आहे छा? ज़मीन खे चीरंदो ईंदा, ज़मीन खे चीरंदो ईंदा। दहशतनाक मंजर, अंधेरो, खौफनाक, न मिट न माइट न रिश्तेदार न दोस्त न अहबाब, केर भी ना है, तू तरे तनहा। हां तूं सवाल थींदा सिर्फ टे सवाल। केड़ा सवाल? तुंहिंजो रब केर आहे? तुंहिंजो दीन छा आहे? वमाज़ा कुंत तक़ूलु फी हक़्क़ि हाज़र रजुल, इन शख्स जे मुतालिक तू दुनिया में छा चवंदो हुए? कंहिंजे बारे में? मोहम्मद रसूलुल्लाह जे बारे में। सुभान अल्लाह। नबी साईं कब्र में भी मौजूद है। दुनिया में छा चवंदो हुए? उहे चवंदा हुआसीं जेकी असांजा दोस्त साथी चवंदा हुआ होटलन ते वेही, या उहे चवंदा हुआसीं जे घर में असां पैदा थियासीं, असांजे साॼे कन में ये अज़ान जा आवाज आया जॾहिं मुअज़्ज़िन चयो, अज़ान ॾियण वारे चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, फौरन चया अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। मुसलमान आहियूं न, पैदा थींदा आहियूं असांजे कन में आऊं त उन घर सां असां ताल्लुक रखूं था। अल्हम्दुलिल्लाह ॼमंदे ई नबी साईं जो नालो असांजे कननि में अची वियो। सुभान अल्लाह। इहो ई जवाब ॾींदासीं, लेकिन हुते बि सुञाणण वारियूं अखियूं खपनि। हदीस में अचे थो हर कंहिंखे ज़ुबान साथ न ॾींदी। जंहिं पंहिंजे नबी जे मक़ाम खे सम्झो, दुनिया में पंहिंजे नबी जे रुतबे खे सम्झो, पंहिंजे नबी जी अज़मत खे सम्झो। नबी जी शान इहा आहे। एक बुजुर्ग कुरान मजीद जी जरे तिलावत कई, सोचाई त नबी साईं जा जेते जिते जिन जिन आयतन में नाला आहिनि, ज़िक्र आहिनि, औसाफ आहिनि, तारीफ़ आहे, उन्हनि खे जमा करिया। गौर सां ॿुधो। मुहद्दिस देलवी वॾो वक़्त जो पंहिंजो इमाम, वॾो आलिम, जमा करिया। लिखंदे वियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। पढ़ंदे 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 आख़िर में वन्नास ताईं पहुतो ऐं कलम मथे कयाई, लिखण लॻो या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर, ऐ खूबियन जा मालिक। कुरान शरीफ पूरो पढ़े, उहे आयतियूं जमा करा कुरान मां जंहिंमें नबी साईं जो जिक्र हुजे। चवण लॻो त कुरान मजीद में का अहिड़ी आयत ही न आहे जंहिंमें नबी साईं जो जिक्र ही न हुजे। सुभान अल्लाह। साहिब कुरान हो न असांजो नबी। शबे कदर में असां जेकी पूरी रात उजागो कंदा आहियूं, लैलतुल कदर, कुरान मजीद नाज़िल थियो, बरकत वारी रात। लेकिन जेकी साहिब कुरान है, कुरान जो मालिक, जेके अल्लाह ताला कुरान ॾेई रवानो कयो, उन ॾींहुं जो छा मक़ाम हूंदो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो? सुभान अल्लाह। लिखण लॻो या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल कमर ला युमकिनु सना कमा कान हक़हु। या रसूल अल्लाह, तुंहिंजी तारीफ़ असां करी नथा सघूं जीअं हक़ तारीफ़ करण जो। चाहे बादस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर। या रसूल अल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात खां बाद जेका वादहू ला शरीक है, उन जो न को बराबर है न को शरीक है, उन ज़ात खां बाद जेका बुलंद ज़ात है, या रसूल अल्लाह तुंहिंजी ज़ात है। सुभान अल्लाह। असां हुन नबी खे मञण वारा आहियूं, उन नबी सां मोहब्बत करण वारा आहियूं। खुदारा ऐ आशिको, पंहिंजी मोहब्बत खे मज़बूत करियो। मरणो आहे, शफात ऐं आसरो सिर्फ नबी साईं जी ज़ात आहे। ये अमलन ते असांखे फ़ख्र हुजे हा न, नेकियन ते। रब जी बारगाह में मूंखे ॿुधायो, असां ई अवाम असां त पंहिंजी था ॻाल्हि कयूं। असां में इहा हिम्मत न आहे जेकी रब जी बारगाह में भी करी असां हिसाब किताब ॾियूं। असांजी ज़िंदगी कीअं वई, किथे किथे ग़लतियूं थियूं, के ग़लतियूं असां ॼाणूं था, के अहिड़ियूं ग़लतियूं जेकी असां ई अवां खे ख़बर न आहे, मगर रब जी बारगाह में उहो गुनाह आहे। असां ई अवां आजिज़ आहियूं, रब जी बारगाह में हिसाब ॾेई नथा सघूं। असां ई अवां वटि सिर्फ आसरो आहे नबी साईं जी ज़ात है बस। सुभान अल्लाह। अगर अमल ते फ़ख्र हुजे हा
नेकियन ते फखर हुजिया तो सैयदना उमर फारूक खे थिया। वो उमर नालो बुधो है ना, खलीफा नबी साईं जो खलीफा उमर फारूक, सैयदना उमर फारूक जे रस्ते खां लगंदो हो, नबी साईं फरमाए तो है उमर जे रस्ते खां तू इंदो है शैतान भी भजी विंदो है उन रस्ते मां। उमर अचे पियो। सुभान अल्लाह। छा मकाम है साहबी रसूल जो। लेकिन वो भी चवण लगो, ए मुंहिंजा पुट अब्दुल्ला पूरी रात मूं सोचो, नबी साईं जी बारगाह में अज वियोस, जेकी मूं पंहिंजो फैसलो बुधायो, या रसूल अल्लाह मूंखे तू पंहिंजी जान खां, पंहिंजे माल खां, पंहिंजी औलाद खां, पंहिंजे मिट माइटन खां, दुनिया जी हर शय खां ज्यादा महबूब है। सबन से ज्यादा तू सा मोहब्बत तो करे। पुट पुछो बाबा ये फैसलो तब्दील छो कयो? चवण लगो, ए मुंहिंजा पुट अब्दुल्ला पूरी रात मूं सोचो, पंहिंजे पाण खां पुछो, ऐ उमर क़यामत जो ॾियाणो हूंदो, क़यामत जे ॾींहुं मूंखे ॿुधाए, मूं पुछी करे तुंहिंजा अमल जेकी चङायूं, जेकी नेकियूं, उहे ज्यादा फ़ाइदो ॾींदियूं या नबी साईं जी ज़ात ज्यादा फ़ाइदो ॾींदी? नबी साईं जी ज़ात त उहा ज़ात आहे, रब जी बारगाह में अर्ज़ कंदी है, रब ज़ुल जलाल ई तुंहिंजो बंदो आहे, बानो आहे, अगरचे गुनाहगार आहे, इन जे गुनाहन खे न ॾिस, मूं मोहम्मद जे अचण खे ॾिस। उन ज़ात सां मोहब्बत करियो। सैयदना उमर फरमायो, मूं पंहिंजे पाण खां पुछो त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजूं नेकियूं मूंखे ज्यादा नफ़ो ॾींदियूं या रसूलुल्लाह जी ज़ात ज्यादा नफ़ो ॾींदी? ऐं इहो फैसलो करी छॾियो, क़यामत जे ॾींहुं अगर नफ़ो ॾींदी त रसूलुल्लाह जी ज़ात ही नफ़ो ॾींदी। छो रब जी बारगाह में अगर हिसाब किताब जो मरलो आयो, हिक हिक मिनट जो हिसाब थियो त असां ऐं अवां कीअं उन हिसाब में कामयाब थींदासीं? मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, वो रहमान और रहीम रब है, वो पंहिंजे महबूब जे सदके असां ई अवां ते रहम करण वारो आहे, असांजे गुनाहन खे माफ़ करण वारो आहे। त बहरहाल अॼोको इहो बाबरकत प्रोग्राम जश्न ईद मीलाद उन नबी असांजे इन इलाके में अल्हम्दुलिल्लाह असांजा तालुकात हिन इलाके सां, हिन इलाके में रहण वारनि सां वॾनि खां जेकी सिलसिलो अची रहियो आहे, अल्हम्दुलिल्लाह इहो मोहब्बतनि जो सिलसिलो इंशाअल्लाह हमेशा क़ाइम ऐं दाइम रहंदो। अल्लाह ताला अवां जे अचण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं असांजे भी अचण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। हिकु मर्तबो ॿियो ऐं तमाम पंहिंजे पहुर बिरादरी खे तहे दिल सां मुबारकबाद पेश करियां थो ऐं दुआ थो करियां, अल्लाह ताला अवां खे मज़ीद हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए, पाण में मोहब्बतूं पैदा फरमाए, पाण में अखुवत ऐं भाईचारे सां गॾु रहण जी हमेशा हमेशा तौफ़ीक़ अता फरमाए। पूरे इलाके ते अल्लाह ताला पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। इन्ही अल्फाज़न ते आऊं इख्तिताम तो करियां ऐं इजाज़त भी घुरंदोस। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन। वेठा हो जो नात ख़्वान नात पढ़ंदा, वरी तक़रीर जो सिलसिलो जारी थींदो। सभी पंहिंजी जगह ते वेठा हुजो। इंशाअल्लाह असांजो ख़ुसूसी मुक़र्रर हज़रत अल्लामा व मौलाना अलहाज किबला मोहम्मद ईसा सुमरो नईमी दामत बरकातुहुल आलिया वे भी तशरीफ खणी आया ऐं इंशाअल्लाह अल करीब जलवा अफरोज थींदा ऐं ज़ेर सदार ॿियो दोम खिताब मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुहुल आलिया वे का फरमाइंदा, वे भी रस्ते में अंकरी पहचण वारा आहिनि। सभिनी दोस्तन खे गुज़ारिश आहे जेके मानी खाई हेॾां होॾां हली रहिया वे सभी अचो पिंडाल में। इंशाअल्लाह अल करीब ख़ुसूसी खिताब शुरू थींदो।